इस्तांबुल तुर्की जा रंग ज़फ़र भुट्टो जे संग प्रेमी जोड़ा भी वेठा आहिनि हिते ई। माण्हू साईं पंहिंजा बिस्तरा बिस्तरा आयूं वेठा आहिनि ऐं पोयों साईं आया सोफिया मस्जिद। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। हिन वक़्तु साईं असां तयार आया आहियूं ॿाहिरि घुमण जे लाइ, तुर्की खे एक्सप्लोर करण जे लाइ। पर हे नज़ारो ॾिसो, हे साईं ब्लैक सी जंहिंखे चवंदा आहिनि समुंड, इस्तांबुल तुर्की में मौजूद आहियूं ऐं नज़ारा कुझु अहिड़ा आहिनि। हे साईं हिन वक़्तु असां मौजूद आहियूं इस्तांबुल यूनिवर्सिटी, जेका 1453 में ठही हुई। तक़रीबन 98,000 साल पुरानी यूनिवर्सिटी आहे। मेन कैंपस अचो त हाणे हलूं साईं। हिते मेट्रो यूज़ करण लाइ तव्हांखे बस अहिड़ो कार्ड हुजणु खपे। कार्ड खां पोइ सिंपल स्कैन कयो, साओ थी वञे ऐं पार। कार्ड खां पोइ साईं हल हला ऐं विच में तव्हां अची करे हिते हीअं बस ते पंहिंजी मंज़िल ॾे रवां तव्हां। जीअं हाणे असां थींदासीं हिन वक़्तु साईं असां अब्दुल्लाह स्टेशन खां वेंदासीं पंहिंजी मंज़िल ॾे। हिन वक़्तु मां यूरोप वारे पासे ॾे आहे, ॿुधव असांखे हेॾे वञिणो आहे त हेॾो वेंदासीं। जेका बस हीअ हिकिड़ी अची वई आहे ऐं होॾो बसियूं वञनि थियूं पई। बस ते बस आहे साईं। माण्हू साईं हिते पंहिंजी मोहबत इज़हार खुलेआम सरेआम कंदा आहिनि। छो त मां यूरोप वारे पासे ॾियां, बॉर्डर माना हे न एशिया यूरोप, त ॿ कल्चर मिलनि था पिया। हिन जे करे बस साईं बसियूं हल माण्हू स्टेशन तव्हांखे ॾेखारियां थो पियो। बस ॾिसो साईं, माण्हू बस में चढ़ण जे लाइ लाइन में कीअं बीठा आहिनि तरीक़े सां। बस साईं अची वई असांजी बस, इन में चढ़ंदासीं ऐं सुल्तान अहमद हलंदासीं। ऑटो दर खुली वियो, हलण साईं। बस साईं वेठी वियासीं हाणे पंहिंजी मंज़िल ॾे सुल्तान अहमद वञूं था पिया, जिते आया सोफिया ऐं ब्लू मॉस्क आहे। तुर्की इस्तांबुल जी लाइफ ॾाढी फास्ट आहे साईं। अॼु गाॾियूं गाॾियुनि जे मथां, पर इहो आहे न मेट्रो सिस्टम हितां तुर्की जो तमामु भलो आहे। जंहिंजी साईं गाॾियूं पंहिंजे तरीक़े सां स्पीड में एक्सप्रेस आवाम जे लाइ वॾो सुठो, आम पब्लिक जे लाइ। बस साईं हाणे पंहिंजे हिसाब ते लहण वारा आहियूं। ॿुधव बस अॻियां जेका स्टेशन ईंदी असां पाण लहंदासीं। हे तुर्की जा नज़ारा। बस हाणे साईं खचाखच भरिजी वई आहे, कैमरा हिन जे करे ॿियनि ॾे नथो करे सघां। बस नज़ारा कुझु तव्हांखे ॾेखारींदो थो हलां गॾोगॾु। पाण हिते लहंदासीं हाणे, ऑटो दर खुलंदो। ॾिसो बस सुकून सां अंदर साईं माइन जो बि जहिड़ो थी पियो, तुर्की में बि जहिड़ो आहे ज़रूरी आहे। छा कम ॿ मायूं पाण में। बाक़ी साईं तुर्की जा रंग ज़फ़र भुट्टो जे संग। लाइक शेयर फॉलो बा शेयर थींदो हले, शेयर को बगैर ज़िंदगी अधूरी आहे। साईं बस में लहण खां पोइ कार्ड पंच करण खां पोइ हाणे साईं असां मेट्रो वठंदासीं वरी। ओ हीअ मेट्रो बाबा, हीअ शटल, इहा तव्हांखे आया सोफिया सुल्तान अहमद ओया। अचो त हाणे हलूं हेॾे। ऐं साईं अहिड़ो मज़ेदार सेटअप आहे, तव्हांखे ॾेखारींदो हलां। हिन मेट्रो जो पुलिस बीठी आहे हाणे साईं। हिन ते बि इहो साॻियो ई कार्ड हलंदो ॻाढ़ो। ॾिसो साईं अची वई, वाह वाह। बस साईं अहिड़ो कार्ड हूंदो आहे, पंच कंदा आहियो साओ थी वेंदो आहे, टपींदा आहियो मेट्रो ते। हे साईं मेट्रो जो सिस्टम।
हे ॾिसो हिल स्टेशन सुल्तान अहमद मॉस्क वञण जे लाइ पूरो साईं इहो नक्शो ठहियल अथनि कबाता हिन वक़्तु हिते मौजूदु आहियूं हितां हलंदासीं सुल्तान अहमद ब्लू मॉस्क आया सोफिया सही आहे साईं हे पाण खे हलणो आहे हिते वाह वाह छा त नज़ारा आहिनि साईं तुर्की इस्तांबुल जा ट्राम सिस्टम तमामु बहितरीन आहे इस्तांबुल में ऐं साईं इहा उहा बाहि आहे जिते मूंखे सिगरेट जा टोटा नज़र न ईंदा न त पूरे तुर्की में जाते काथे मायूं हिननि जूं साईं सिगरेटनि जूं वॾियूं शौक़ु वॾियूं हाई फाई क्लास जिथे मौक़ो मिलंदो अथनि ॿारे वठनि पर हिते अलाउ न आहे हिते मां नथो ॾिसां त टोटा नज़र ईंदा हुजनि साफ़ सुथरी स्टेशन माहौल हुतां बस तां लथासीं पंधु आयासीं वरी मेट्रो हुन ते ट्राम ते चढ़ियूं इलेक्ट्रिक ट्राम साईं बिजली ते हलण वारी अचनि थियूं पयूं ट्राम ते ट्राम हे साईं ॾिसो नज़ारो वाह वाह वेंदासीं साईं हिन में बस चले 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 सुल्तान अहमद साईं एन राउट सुल्तान अहमद हिन में तव्हां साइकिलूं बि खणी था सघो हुन स्कूटियूं टेक ॾेई बीही था सघो हिते ऐं तव्हांखे हीअ खणी वेंदी आहे सुल्तान अहमद आया सोफिया ब्लू मॉस्क ते हे ताईं ट्राम सिस्टम आहे मथे टाइम स्टेशन माण्हू पंहिंजी सवारनि सां पंहिंजे दोस्तनि अहबाबनि सां गॾु हे ॾिसो साईं ट्राम हलदे हलदे रस्ते में अहिड़ा नज़ारा ईंदा आहिनि हे साईं उहा किलो आहे जेको फतह कयो उहो साईं हिन जूं मेट्रो स्टेशन ईअं ई आहिनि प्रेमी जोड़ा बि वेठा आहिनि हिते ई उन खां पोइ हलल आहे पूरी साईं ॾिसो ट्रेन जो नालो बि अचे थो पियो स्क्रीना बि लॻल आहिनि हे हैंडल माण्हू जेके बीठा आहिनि उहे साईं ईअं हथ ॾेई करे बीही था सघनि के पाइप बि आहिनि सुम्हण जे लाइ सीटां ऐं विक में ईअं गाॾियूं बि हलनि थियूं पयूं इहा अथव ट्राम इस्तांबुल तुर्की में हर को पंहिंजी साईं सेटिंग में विच में आबादी या स्टेशन अची थी वञे ऑटोमेटिक दर खुली था वञनि ऐं माण्हू वेहनि था सवारियूं लहंदियूं चढ़ंदियूं ऐं ॾिसो नवां माण्हू वेहनि था वरी ऑटोमेटिक दर बंदि था थी वञनि ऐं ॾिसो मथां इहो सॼो स्टेशन जो नालो लिखियल आहे ओले मां तव्हांखे थोरो ज़ूम करे ॾेखारियां ऐं पिन थींदो थो वञे किथे किथे पहुती आहे पर बंदि जला करे वरी छिक बाबा छिक इहा साईं ट्राम अथव इस्तांबुल तुर्की में हेॾो हे हरियाली वाह वाह इस्तांबुल तुर्की जा रंग ज़फर भुट्टो जे संग लाइक फॉलो शेयर हिकिड़ो शेयर थी वञे बाबा शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे काफ़ल फैमिली सी इहा बि साईं का बिल्डिंग हुजे जेका हिन वक़्तु तकड़ में मां ख़बर न आहे न त मां ॿुधायांव छाजी आहे बाक़ी मस्जिदियूं सुभान अल्लाह साईं हिते मस्जिद सां मीनार लाज़िम दुकान ई दुकान हलदे हलदे साईं अहिड़ी स्टेशन थी अची वञे ख़बर ई नथी पए साईं वरी स्टेशन ते पइजी थी वञे गाॾी दर बंदि ऑटो वरी पोइ हीअं बिल्डिंग्स इस्तांबुल तुर्की में साईं ट्राम जो सिस्टम तव्हांखे ॾेखारियूं था पिया एॾो वण लॻो वेठा बसियूं ऐं सुभाणे अलाह मस्जिदियूं साईं इस्तांबुल माशाअल्लाह वॾी रिच कल्चर ऐं हिस्ट्री आहे साईं तुर्की जी दुकान वग़ैरह ॾेखारींदा घुमंदा फिरंदा हलूं था पिया या सूफ़िया ॾे
हिते बि साईं फुटपाथ दुकान लॻंदा आहिनि। हिते बि बूट जूतियूं सैंडल जी शॉपिंग हले थी पई। ऐं ॾिसो स्टेशनां मां ईंदियूं थियूं वञनि, माण्हू लहंदा था वञनि, हथ हथ में ॾिनियूं, वरी ऑटोमेटिक दरवाजो बंदि। ओ सुल्तान अहमद अची वियो साईं, तव्हांजी स्टेशन अची वई आहे। स्टेशन खाया पिया हे मकायूं बि मिलनि वथियूं। हे फुल टूरिस्ट साईं, फुल फुल हिते माना साईं। हेॾो कचिरो कीअं खटिजे थो, कचिरो। वाह वाह, हे अची वियासीं साईं। ओ यार साम्हूं ब्लू मॉस। वाह वाह वाह, सुभाणे अची वियासीं ब्लू मॉस। त साईं बसि ट्रामा मां लहण खां पोइ तव्हांखे ईअं थोरो पंधु हलणो पवंदो आहे। सुभाणे लाइ इहा साईं ब्लू मॉस। बसि साईं ट्राम अलविदा, अलविदा, अलविदा। बसि साईं हे कार्ड पंज करे वञनि था, असां वरी वञूं था ॿाहिरि। हे फुल टूरिस्ट जाइ आहे साईं, हिते फुल माण्हू ई माण्हू। हे मस्जिद साईं, अचो त हाणे हलूं साम्हूं साईं स्टेशन तो लहण खां पोइ ॿिन्ही पासनि तो मार्केट आहे, रश आहे, माण्हू आहिनि जाॾे काॾे। हे ॾिसो दुकान, खाया पीया, टूरिज़म प्लेस आहे टूरिस्टनि जे लाइ। ॾिसो माण्हू ॾिसो केतिरा बीठा आहिनि। हिते साईं टूरिज़म पुलिस बि आहे सेफ्टी जे लाइ। हेॾो साईं बीठा हूंदा आहिनि कमांडोज, फौज, पुलिस। छो त साईं हिते लखे माण्हू ईंदा आहिनि हर साल, लखे माण्हू। हाणे बि तव्हां ॾिसो न केॾी रश लॻी पई आहे साईं। हिते बि मकायूं बकायूं खपनि थियूं, माण्हू साईं पंहिंजा बिस्तरा बिस्तरा आयूं वेठा आहिनि। ऐं पोयों साईं आया सोफिया मस्जिद। ऐं हे जेके तव्हां हुते ते नवां ॾिसो था इहे साईं मज़ारूं आहिनि, अंदरि मज़ार बज़ार आहे, ॿुधव हुनजी हिस्ट्री लिखियल आहे, टर्बन ऑफ सुल्तान अहमद खान। जेके जेके बादशाह पोइ आया साईं सुल्तान अहमद खान जी मज़ार। ऐं हेॾो साईं ब्लू मॉस, ऐं हेॾो आया सोफिया मस्जिद। विच में ॿिया मज़ार आहिनि। मां थोरो अॻिते हली तव्हांखे ॾेखारियां। हिते ई साईं माशाल्लाह हेॾो ॾाढो ख़ूबसूरत नज़ारा। ऐं हेॾो आया सोफिया जा, पर विच में वरी शूटिंग। हे चए थो परे थी बाबा, पासे पासे। पोयों ॾिसो साईं माण्हू हथ बथ हलाइनि था। वॾी सेटिंग हले थी पई साईं। माशाल्लाह साईं हेॾो ब्लू मॉस। हे असां चवंदा असां हे बि असां चवंदा थोरो पाकिस्तानी, हे बि साईं ईअं ई अथव, हे बि अची पी रहिया अथव ठिकी। माशाल्लाह साईं हेॾो ब्लू मॉस। हे बि माण्हू सभु अची पी रहिया अथव, चैनल वारनि साईं हिते हले थो। हे बि हथ बथ लोॾनि था। हे बि रोशे ते भेजी आहे रश साईं। था पाण ॾिसो था पिया हिते माण्हुनि जी। ऐं सुभाणे अल्लाह आया सोफिया जा मनाज़िर मंदर तव्हांजे साम्हूं।